अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जे हिन क़ौमी रेफरेंडम में जिते सिंध जे कुंड कुर्छ मां माण्हू गॾिजी करे पंहिंजे दरिया जे लाइ पंहिंजी बका जे लाइ जंग विड़ी रहिया आहिनि उते मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए त असांजे स्कूलनि कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द बि हिन क़ौमी धरणे में गॾु आहिनि। मां सलाम थो पेश कयां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे इंग्लिश डिपार्टमेंट ऐं ॿियनि डिपार्टमेंटनि जे शागिर्दनि खे जन हिन क़ौमी काज में शिरकत करे पंहिंजे ज़िंदा हुजण जो सबूत ॾिनो आहे ऐं हिन ॻाल्हि खे वाज़े ऐलान कयो आहे त असां सिर्फ़ु क्लास रूमनि में वेही अकेडमिक सबक़ पढ़ण लाइ पैदा न थिया आहियूं। जॾहिं बि पंहिंजे बका जी ॻाल्हि ईंदी त पंहिंजी बका जी जंग जे लाइ सिंधी उस्ताद सिंधी शागिर्द ऐं सिंधी क़ौम जो हर बचो ऐं हर फ़र्द हिन जंग में ॿाहिरि निकिरंदो ऐं अॼोको रेफरेंडम हिन ॻाल्हि जी गवाही ॾिए थो। ऐं मां सलाम थो पेश कयां हिननि नौजवाननि खे जेके पंहिंजे तइलीम सां गॾोगॾु पंहिंजे क़ौमी फ़र्ज़ खे बि पूरो करण लाइ अॻे खां अॻियां रहिया आहिनि। ऐं मां दुआ थो कयां त हमेशह जॾहिं बि सिंध धरती सॾु कंदी त अहिड़ा जवान पुट पंहिंजे कमनि कारनि खे छॾे करे अॻे खां अॻिलो किरदारु अदा कंदा। तव्हांजी तमामु घणी महिरबानी।